नाज़रीन, सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे अदालती क़त्ल सां न रुॻो ख़ानदान पर पूरी क़ौम खे सदमो रसियो हो। हिकु चूंडियल वज़ीर आज़म खे अदालत ज़रिए ग़लत तरीक़े सां क़त्ल करायो वियो। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट में इहो साबित थी वञे त इहो फ़ैसिलो ग़लत हो त पीपल्स पार्टी जो नारो सचो थींदो त ज़िंदा आहे भुट्टो ज़िंदा। धरती टीवी इस्लामाबाद जे ब्यूरो चीफ सैयद मुराद अली शाह साहब ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। जी बिल्कुल असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहे पीपल्स पार्टी जो अॻूणो सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह। अॼु सुप्रीम कोर्ट में हेयरिंग पाण ॿुधोसीं। अॼु छा चवंदो अॼु की हेयरिंग ते? अॼु जेको सदर ज़रदारी साहब रेफरेंस मोकिलियो उनजी ॿी हियरिंग अची थी। पहिरियों थियूं जेकी रीसेंट शुरू थियनि जस्टिस काज़ी फैज़ी साहब चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जेको नवों मेंबर बेंच ठाहियो आहे ऐं अॼु ॻाल्हि उन्हनि कई पे ऐं जेकी रेलेवेंट ॻाल्हि हुई त हीउ जेको शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो अदालती क़त्ल हो उन सां न रुॻो त हुनजी फैमिली ते जेकी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी फैमिली पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर सभु उनजा चाहींदड़ उन्हनि खे ॾुखु रसियो ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ो ॾुखियो फ़ैसिलो पर उन सां गॾु गॾु पाकिस्तान जी अदालत लाइ हाणे मौक़ो आहे त हुननि जेको हिकिड़ो ग़लति फ़ैसिलो कयो हो उनखे दुरुस्त कनि। उन सां गॾु गॾु पाकिस्तान जे लाइ सॼे पाकिस्तान जे शहरनि लाइ पाकिस्तान लाइ जेकी हिकिड़ी नदामत असांखे थी त हिकिड़ो इलेक्टेड वज़ीर आज़म उनखे ग़लति तरीक़े सां अदालत जे ज़रिए क़त्ल करायो वियो। उन जी रिव्यू करे ऐं उनखे रेक्टिफाई कजे जेको हिकिड़ो ग़लति कमु थियो हो। चीफ जस्टिस साहब ऐं ॿियनि जजनि इहा बि ॻाल्हि कई त असां पर घटि में घटि इहो फ़ैसिलो करणु इहो अगरि डिटर्मन करे कोर्ट त उहो फ़ैसिलो ग़लति हो त भुट्टो साहब विंडिकेट थींदो सभिनी माण्हुनि जे नज़र में। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा चाहण वारा इन ते बिल्कुलु जेको नारो हणंदा आहिनि उहो नारो सचो साबित थींदो त ज़िंदा आहे भुट्टो।